नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी इम्कानी दौरे खां अॻु खिपरो में साबिक़ा चेयरमैन मोहम्मद वसीम क़ाइम खानी जी बंद पियल फैक्ट्री में बोर्ड मुतासिरन जी रिहाइश जे लाइ हंगामी तौर ते खीमा बस्ती क़ाइम कई वई, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी खिपरो जे दौरे जे लाइ सांगड़ रोड ते क़ाइम कयल फैक्ट्री में हेलीपैड ठाहियो वियो, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी इम्कानी दौरे खां अॻु मीरपुर ख़ास रोड फैक्ट्री में क़ाइम कयल खीमा बस्ती में बोर्ड मुतासिरन खे रहण जे लाइ पंहिंजे हारियुनि खे आंदो वियो। काफ़ी बोर्ड मुतासिरन खे इमदाद ॾियण जे आसरे ते आंदो वियो। इहो इमदाद जो ॿुधी सभई बोर्ड मुतासिर औरतुनि ऐं मर्दनि टेंट सिटी में पहुची विया आहिनि। घुरायल बोर्ड मुतासिरन खे वधीक बोर्ड मुतासिरन जे अचण जे करे बोर्ड मुतासिरन जे लाइ आंदल खाधो पिणु खुटी वियो, जंहिं करे काफ़ी बोर्ड मुतासिर औरतूं ऐं ॿार खाधो न मिलण सबबि बुख सबबि दाहूं कंदा रहिया, लेकिन इन जी कंहिं बि न ॿुधी। ॿिए पासे क़ाइम कयल टेंट सिटी में बोर्ड मुतासिरन खे वेहण बाद काफ़ी बोर्ड मुतासिरन खे टेंट सिटी में खीमा न मिलिया, जंहिं करे परे परे खां आयल बोर्ड मुतासिर टेंट न मिलण जूं दाहूं कंदा रहिया। ॿिए पासे डीसी सांगड़ इमरान हसन ख्वाजा एसएसपी सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी सां गॾु क़ाइम कयल खीमा बस्ती जो दौरो करे साफ़िन खे क़ाइम कयल टेंट सिटी बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त असां सांगड़ में ही टेंट सिटी क़ाइम कई आहे, उन खां अॻु में हथूंगो ऐं ॿोबी में क़ाइम कयूं हुयूं। डीसी सांगड़ आरजी टेंट सिटी बाबति सख़्त तरदी कंदे चयो आहे त टेंट सिटी हिन वक़्त ताईं क़ाइम रहंदी जेसीं ताईं बोर्ड मुतासिरन जे घर जो पाणी नथो निकिरे। हिन वधीक चयो त टेंट सिटी में वेठल माण्हुनि खे मेडिकल समेत खाधे पीते ऐं पाणी जी मुकमल सहूलियत मुहैया कई वेंदी। ॿिए पासे पीपी अॻुवाण मोहम्मद वसीम क़ाइम खानी उमर गुल पिणु टेंट सिटी जो मुआइनो कयो ऐं चयो आहे त पाकिस्तान पीपलज़पार्टी चेयरमैन बोर्ड मुतासिरन जी बहाली जे कम जी पाण निगरानी पियो करे। जो पहिरीं त हाणे हीअ असांखे टेंट सिटी जेका आहे पहिरीं असां प्रायोरिटी टेंट सिटी जी हुई, और टेंट सिटी असां हणाए छॾिया। पोइ अहिड़ा माण्हू जेके टेंट सिटी ते न पहुची सघिया रोडनि ते सेटल थी विया, त हाणे असांजो ॿियो जेको स्टेप आहे उहो जेके वेठा आहिनि इन ते टेंट हणाईंदा। टेंट सिटी में हींअर बोर्ड में तव्हांखे रड़ पई पए त हुते पंहिंजा हिकिड़ो माण्हू मर्द वेठो, ॿारनि सां केरु कोन्हे, पंहिंजा माण्हू विहारे वेठा आहिनि। जेके ॿारनि वारा माण्हू आहिनि उहे दर बदर आहिनि, उते वेठा आहिनि। उनजे बारे में इहो कहिड़ो एक्शन खणंदो? से मसइलो छा आहे त मूंखे त सिर्फ़ु इहो रोड साइड खां टेंट हणण जो जेको आहे कमु मिलियल आहे, ऐं या मुख्तार सांगड़ इहो खिपरे वारे मुख्तार या खिपरे वारो एसी हूंदो उहो ई तव्हां ॿुधाए सघंदो इहो छा मसइलो आहे। केतिरनि रोडनि ते टेंट हणंदो? इहे असां मुंहिंजे ख़्याल में पेरूमल खां हाणे शुरू कया आहिनि, हिते पहुता आहियूं, अञा ॿिया पे टेंट पिया अचंदा, अञा उहे बि हणंदासीं। रोड साइड खां जेके वेठल हूंदा उन सभिनी टेंट हणी ॾींदासीं। जेको आहे महिरबानी करे टेंट ॾिना वठी हिन जे अचण जे करे, ऐं अॻु में जेके हुन जा ऑफिसर ॿिया असां वटि आया आहिनि ऐं जेके पार्टी जा कारण हू बि आया आहिनि, असांखे टेंट ॿिया ॾियनि पिया, ऐं असीं चवंदा अहिड़ा दौरा भले कंदो रहे। ऐं जेके शइ न मिली असांखे टेंट सिटी में कहिड़ा माण्हू वेठल? टेंट सिटी में माण्हू हुननि जा संदा विहारिया आहिनि, वांगारू माण्हू अची विहारिया आहिनि, ॿियो केरु कोन विहारियो अंदरि। हा, कोम पर्सन माण्हू विहारिया, ॿियो केरु वेंदो, रुगो सियासत पई हले अंदरि, संदा माण्हू विहारिया। इहो सियासत करे पियो वसीम क़ाइम खानी जेको सिटी जो चेयरमैन आहे। ये जिम्मेदारी सिफारत है, उनके मिलन था, बे को कोने मिलता। हाणे चऊं उनके तो वो चवंदा हा करे विया हलिया। हाँ, जब मिलन था गाड़ी अचे अञा तो कोने मिले, बे को कोने पंहिंजा विहार आहिनि, वॾेरा आहिनि, हुन पंहिंजा विहार आहिनि। दाऊं करे थकासीं, जंहिंखे चऊं हाओ बाबा वेहो, 2 मिंट वेहो, 10 मिंट वेहो, मिले त का शइ न को छा तंबू न को ॿियो न को टियो। असांखे त हिते दाऊं करे थकासीं। हिकिड़ो असीं जॾा माण्हू ॿुधूं कोन कंहिंखे चऊं, हिते जेके ॿिया अचनि उनखे चऊं जे बाबा वेहो, 5 मिंट वेहो, असीं त वेही हिते। ॿियो का शइ कान मिली आहे। मेर मोहम्मद कायरी ॻोठ सॼो ॿुॾी वियो आहे, घर बार किरी विया आहिनि, असांखे कुझु न कुझु मदद ॾिनी वञे। हो बाबा आसरो आहे ॾींदासीं, हाणे जॾहिं असांखे ॾियनि। 15 ॾींहं थी विया आहिनि, असांखे न को अटो न को खंडु न को चांहि, घर गुॾ पाणी बीठो आहे, जो आसरा ॾिबो अॼु सभु जो ॾींदासीं। ॿुधी आहे त वसीम क़ाइम खानी जे कारखाने मंझि ऐं पैंट बैट विरहाइनि पिया, ऐं तव्हां उते वञो, अवाम उते वेह भई आहे, ॿुधायो असांखे कंहिं कोन्हे। पोइ असां वरी अला ख़ैर सभु अची वेंदासीं। चवनि था ॾींदासीं, कुझु कोन, सुबुह जा वेठा आहियूं हिते। कंहिं घुरायो घुरायो कंहिं कोन, ॿिया माण्हू आया, उन्हनि खां गॾु असां न को बनी, न को बारो, न को हारी, न को ॿिया आई। किथे वेठा हो? वठे स्टाफ एतिरो बीठो आहे, घरनि मां घर किरी पिया आहिनि। 9 बजे असीं आया, मानी कोन खारे, सॼो पास जो ईंदे असां वेठो आहे, न को असां टेंग अञा मिली आहे। मोहम्मद गुंबार पुठियां असीं आया, इहे सिफारिश सां आया। मोहम्मद कामरेट वॾो आहे, इहे असां हाणे आया। छा चयो तव्हांखे के हलो मिलसे टेंगा बिजे, मिलसे करसे, गरीबा न कहीं मिलसे राशन बिजे, मिलसे करसे इमदाद यासर डटो ॾेई वठी आया। हाँ हिते ले आया न। मोहम्मद घुरायो, मोहम्मद चए हलो बिलाल जो जलसो आहे, तव्हांखे हुते टेंगूं मिलंदियूं, ऐं इमदादी मिलंदी, खाधो पीतो राशन सभु तव्हांखे मिलंदो, ऐं हलो हुते वेहो, हली हुते
शामिल थियो कुझु कोन अञा खाधो न को ॿियो न को टेंग न ॿियो ईअं वेठा आहियूं काड़े में सॼो ॾींहुं तड़फी तड़फी ते मरी वियासीं असांखे कुझु कोन मिलियो अञा असीं डुबी निकिरिया आहियूं हिते आया का इमदानी विराज हिते ईअं ई असांखे त जाफ़र मोकिलिया का वञो असीं त आया हिते न को तंबू मिलियो न को कुझु कोन मिलियो असांखे ईअं न को इमदानी कीअं कोन्हे काड़े में वेठा आहियूं बुख मरी तरस मरी वेठा आहियूं मच्छर खाइनि था मारनि वॉशरूम इहो कुझु कोन्हे बाथरूम बि इहो कुझु कोन्हे मच्छर खाइनि था मारनि ॿार बुख था मरनि मींहं में सफ़ा ॿुॾी विया आहिनि डॉक्टर विगारियो कोई कोन न को ॾियण न असांखे ख़बर पइजी आहे चेयरमैन ॿुधायो हिते सामान ॿियो मिले थो तंबू मिलनि था कहिड़े चेयरमैन असांखे चेयरमैन मोहम्मद कुंभार ॿुधायो छा चयो तव्हांखे जे टेंट मिलनि था ॿ टे माण्हू असांजा जेको हलो जेके मिलनि था जेको ग़रीब आहिनि जिन घर किरिया आहिनि ॿुॾा आहिनि जंहिंखे तकलीफ़ आहे रहण जी उहो हलो उहो तव्हांखे का शइ जी सहूलियत खाधो पीतो मिलियो आहे वॉशरूम असां त अञा हींअर आया आहियूं त कुझु कोन मिलियो असांखे असां बीठा आहियूं मैदान ते हिते ई वेठा आहियूं मैदान ते असांखे न को कुझु बि कोन मिलियो खाधो पीतो सभु कुझु बि कोन मिलियो आहे असांखे का मोहम्मद कामिर हुन पोयां आया आहियूं छो आया आहियो असीं बस खां ॻाल्हि कई इमदादी मिले वेसी ग़रीब माण्हू आहियूं बस आया आहियूं इमदादी वठणु मिलियो असांखे कुझु बि कोन असीं ईअं वेठा आहियूं का बि ॻाल्हि कोन कई आहे जेके मुतासिर थिया आहिनि जंहिंजा घर किरिया आहिनि उहे चंद माण्हू आया आहिनि हिते तक़रीबन 25 माण्हू हूंदा जंहिंखे बि अञा ताईं को टेंट न मिलियो असां हिनखे कंहिंखे इमदाद जो आसिरो न आहे ॾिनो औरतूं जेके मुतासिर चवनि पियूं त कामरेड इमदाद नालो त हाणे कंहिंजो बि खणी सघनि था ॿिए कंहिंजो बि खणी सघनि था अली असद जो नालो खणी सघनि था इमदाद छो कोन मिली आहे इमदाद अञा ताईं कंहिंखे बि कोन मिली आहे सिर्फ़ु राशन सुबुह वारो खाधो मिलियो आहे ॿियो शाम जो खाधो हाणे ख़तमु थियो खाधो वरी चवंदा हींअर ॻाल्हायो खाधो जो अचनि थो खाधो मिलंदो बाक़ी जेको टेंट मिलियो हीअं टेंट ऐं कूलर ॾिनल आहे सिर्फ़ु बाक़ी जेको राशन जो लहे पियो हीअं तव्हां ॾिठो हूंदो उहो सुबुह जो प्रमोट कंदा आहे सांगड़ रोड ते असांखे माना कुझु कोन असांजे अंजा लांडियूं पासे रोड मथे हेतिरो पाणी घरनि में बीठो आहे रोड जे पासे में ई वेठा आहियूं 6-7 असांजा घर आहिनि असां डेली चवनि था सुभाणे ॾियूं था शाम जो ॾियूं था 2 बजे 2:30 बजे 12 बजे उजागर था करूं ऐं मच्छरनि में खाजूं था अचूं था 2 बजे 2:30 ॾियूं था जी 6-7 ॾींहं थिया आहिनि पर असांखे का शइ कोन मिली आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।